सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। हेॾे ॿुधो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿ घर वारियूं घणियूं ॿ, हिकिड़ी बीबी सारा, ॿी बीबी हाजरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सारा इब्राहिम अलैहिस्सलाम जे खानदान मां चाचे जी न्याणी सौट हुई। सुभान अल्लाह। हाजरा धारी हुई ऐं बानी थी आई ही। बानी भी कंहिंजी? सारा जी। सुभान अल्लाह। कंहिंजी बानी थी आई? अरे सारा जी। हिकिड़े रस्ते में इब्राहिम सारा गॾु पिया अचनि। ज़ालिम बादशाह खे चुगली लॻी। हिकिड़ो नौजवान हसीन आहे, उन सां नौजवान औरत आहे। उन जल्दी हुकुम कयो त हिन खे मुंहिंजे हवाले कयो। मुंहिंजे इब्राहिम अलैहिस्सलाम खे धार वाड़े छॾियऊं। बीबी सारा ज़ालिम पंहिंजे कमरे में घुराई। सारा रब्बुल आलमीन जे दरबार में हथड़ा कया, ओ मुंहिंजा मौला, मां तुंहिंजे खलील जी अमानत आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन ज़ालिम खां मूंखे बचाइजां। ज़ालिम जो अॻिते हथ वधायो। बुरी नियत सां सारा जी दुआ क़बूल थी वई। ओ ज़ालिम बेहोश थी तख़्त तां हेठि किरी पियो। गश थी वियो। वज़ीर आया, हथ पेर मटियऊं, होश में आयो, चई कढो हिन खे, कढो, हे जिन अलाए छा हिन मूं ते असर कयो आहे जो मां बेहोश थी वियो आहियां। माण्हुनि चयो जिन नाहे, अल्लाह जे नबीअ जो नंगा, अल्लाह जे नबीअ जी घरवारी आहे, सालिह औरत आहे। तूं बुरी नियत कई आहे, नतीजे में तोखे नुक़सान पियो आहे। उन चयो मूंखे माफ़ कजां, मूंखे दुआ कजां, मां तुंहिंजी इज़त खे कोन थो वेझो अचां। हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॿी बि ख़िदमत क़बूल कर। हे मुंहिंजी हाजरा मुंहिंजी बानी आहे, ॾाढी सुहिणी आहे, ॾाढी हसीनो जमील आहे, सभिनी बाननि मां मूंखे प्यारी आहे। इहा बानी सारा मां तुंहिंजे हवाले थो कयां, हिनखे पाण सां वठी वञ। हाजरा खे वठी ॿाहिरि इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आई। सारा चयो त हीअ मूंखे मिली आहे, पर मां तोखे थो ॾियां। हज़रत इब्राहिम चयो त मां हिनखे आज़ादु करे हिन सां निकाह थो कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॻ में सारा, हाणे वरी हाजरा। पूरा थी वियो। अॻ में निकाह में कहिड़ी आहे बीबी? सारा। ॿिए नंबर ते निकाह में कहिड़ी आई बीबी? हाजरा। हाणे अॻे त हुई बानी, हाणे थी पई पहाज। पहाज सम्झो था? हा साईं। जंहिंजे घर में ॿी माई अचे, ॿी माई अचे। मर्द को हूंदो जो इंसाफ़ कंदो, जहिड़े तहिड़े जी जाइ नाहे। बेशक आहे या न? सही आहे। हिकिड़ी वीचारड़ी पई सॼो ॾींहुं काछूं कंदी, गाह कंदी, हिकिड़ी वरी पलंग ते वेठी हूंदी। अल्लाह जो महबूब फरमाए थो, क़यामत जे ॾिहाड़े अहिड़ो माण्हू उथंदो त हुनखे अधु रंगो थियल हूंदो, बाह सुकल, टंग सुकल, वाछ फिरियल, अख टेड़ी। अल्लाह पाक ज़ाहिर कंदो त ही उहो माण्हू आहे जेको ॿिनि ज़ालुनि जे विच ते इंसाफ़ न कंदो हो। सुभान अल्लाह। 4 शादियूं जाइज़ आहिनि, पर इन सूरत में जाइज़ आहिनि। फ़इन लम तादिलू फ़वाहिदतन। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, अदालत नथा कयो, इंसाफ़ नथा कयो त पोइ हिकिड़ी आहे, चइनि जी इजाज़त नाहे। 4 तॾहिं हुजनि जॾहिं चइनीअ खे हिकु जहिड़ो, जहिड़ो सैंडल हुन जो आण तहिड़ो हुन जो आण, जहिड़ो कपिड़नि जो वॻो हुन जो तहिड़ो हुन जो, जहिड़ी घर में ड्यूटी हुन ते तहिड़ी हुन ते। 2 घर वारियूं आहिनि, 2 कमरा ठाहे, हिकिड़ी राति धार हिकिड़ी सां गुज़ार, ॿी राति ॿी सां धार गुज़ार। हिकिड़े कमरे में ॿिन्हीअ खे गॾु रहण भी गुनाह आहे, शरीयत में मनो आहे। इहो इंसाफ़ जेकॾहिं को करे त पोइ भली 2 शादियूं करे, 3 करे 3 कमरा ठाहे, 4 करे 4 कमरा ठाहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकाश असांजे मुस्लमाननि खे इंसाफ़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन, आमीन। ऐं पहाज पे जो साड़ बि ख़ुदा पियो बचाए। तौबा से तौबा। सारा बि पोड़ी थी वई, हाजरा बि पोड़ी थी वई। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी। ॿिन्हीअ खे पीढ़ीअ में सारा खे अल्लाह पाक इसहाक पुट ॾिनो, नबी चओ सुभान अल्लाह। हाजरा खे अल्लाह पाक पीढ़ीअ में पुट ॾिनो, हज़रत इस्माईल। सुभान अल्लाह। किसो घणो आहे, पर मां असुल मतिलब वारी ॻाल्हि कयां। सॼो त सिज लही वेंदो, ट्रेपरी बि कान थींदी। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मतिलब जी ॻाल्हि
इस्माइल अलैहिस्सलाम वॾो थियो, इसहाक अलैहिस्सलाम वॾो थियो, हिकिड़ो सारा जो ॿियो हाजरा जो। पर हाणे इन विच में जॾहिं इस्माइल जवान थियो आहे, वॾो थियो आहे, त हाजरा गुज़ारे वई सारा जहिड़ी आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जॾहिं हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जवान थियो, हुनखे शादी थी, हुनखे पुट ॼावा। हिकिड़े जो नालो रखियईं, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इसहाक अलैहिस्सलाम खे पुट ॼाओ, उनजो हिकिड़े जो नालो रखियईं हज़रत याकूब अलैहिस्सलाम। सुभान अल्लाह। ॿिए जो नालो रखियईं ईसू, ऐन ये स्वाद वाव, ईसू रज़ी अल्लाह ताला अन्हु। उहे ॿई पोटा इब्राहिम अलैहिस्सलाम जा, पर हाजरा जा न, सारा जा। सुभान अल्लाह। जागो था निंड अथव। हाँ साईं। छो त इसहाक सारा जो, इसहाक इब्राहिम जो, सारा ऐं इब्राहिम जो पुट इसहाक। उन इसहाक खे मुंहिंजा पुट ॼाओ याकूब ऐं ईसू। वरी हेॾो हज़रत इस्माइल खे पुट ॼाओ, उहो वरी पोटो कंहिंजो बीबी हाजरा जो। हाजरा ऐं इब्राहिम जो पोटो पुट इस्माइल जो, उनजो नालो रखियईं क़ैदार। छा नालो रखियईं? क़ैदार। क़ैदार, काफ वॾो, ये दाल अलिफ ऐं रे। छा नालो रखियसि जो? क़ैदार। चओ चओ छा? क़ैदार। अल्लाह वारनि जा नाला यादि कंदो फ़ाइदो अथव। सुभान अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम इन वक्त में ज़िंदहा, पोढ़ो हुआ, ज़ईफ़ा, रस्ते सां घर मां अचे पियो। हज़रत क़ैदार भॼंदो आयो, यानी इस्माइल जो पुटु, बीबी हाजरा जो पोटो, हज़रत इब्राहिम जो पोटो, ॾाॾा 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 कंदो भॼंदो आयो। हज़रत इब्राहिम क़ैदार खे भाकुर पातो, भाकुर पाए चुमियूं ॾिनियूं, चुमियूं ॾेई कुल्हे ते विहारियईं। ईअं कुल्हे ते विहारियईं जे मूंखे ही टुवाल पियो आहे, हिकिड़ी टंग हेॾे त ॿी टंग हेॾे। हाणे पोटो हिन कच्छ ते, टियों पोटो कुल्हे ते, पर ही कच्छुनि वारा पोटा सारा जा पोटा हा। कुल्हे वारो पोटो हाजरा वारो पोटो हो। जीअं जो इब्राहिम घर में आयो, बीबी सारा ज़िंदहा ॾिसी चवे थी, इब्राहिम ही छा? चई छा आहे? चई मुंहिंजनि पोटनि ते, जागो था, हाँ साईं। मुंहिंजनि पोटनि जे मथनि ते केदार जा पेर। अदा जेको कुल्हे ते हो न, उन जा पेर हेठि हा न, हिकिड़ो पेर उन जो केदार जो याकूब जे मथे ते, वरी ॿियो केदार जो पेर हज़रत ईसू जे मथे ते, ऐं ॿई कुल्हे में, कच्छुनि में, हू कुल्हे ते त उहा ॾाढी ही न, ऐं वरी पहाजपो बि हो। थोरो कावड़ में चई, हे इब्राहिम छा आहे? हे छा कयो थी? मुंहिंजा पोटा हेठि, हाजरा जो पोटो मथे, ऐं मुंहिंजनि पोटनि जे मथे ते केदार जा पेर, इहो छो है? इब्राहिम अलैहिस्सलाम बि तो चवे, ऐं बीबी सारा, तोखे ख़बर कान्हे हिन केदार जे पेशानीअ में मुहम्मद जो नूर आ। हिन मुहम्मद जे सदके तुंहिंजे पोटनि ते क़यामत ताईं मुहम्मद जा कदम हूंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ओ सारा ख़्याल न कजो, ईअं न चइजां त छो हिन केदार जा पेर हिननि जे मथे ते आहिनि। ईदा इन्ही जे करे जो हिन जे केदार जे नस्ल मां मुंहिंजो मुहम्मद अरबी ईंदो। सुभान अल्लाह।